ज़िक्र कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सिंध में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण बाद बहाली लाइ सिंध हुकूमत खे 15 अरब रुपयनि जे इमदाद ॾियण जो ऐलान कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते सिंध पहुतो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह संदसि आजियां कई। उन मौक़े ते वज़ीर आज़म चयो त सिंध लाइ 15 अरब रुपयनि जे ग्रांट पंहिंजे खीसे मां न पियो ॾिए, पर हीउ अवाम जो टैक्स जो पैसो आहे। हुन चयो त हिन वक़्तु इमदादी ऐं रिलीफ जो कमु आहे। बहालीअ वारा कम बाद में थींदा। पाक फ़ौज NDMA PDMA सूबाई हुकूमतूं ऐं लाॻापियल इंतिज़ामिया कार्रवाईअ में रुधल आहे। ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ात करण बाद सखर बहिराइट ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त खेसि सिंध में ताज़ियुनि बरसातुनि ऐं ॿोॾि जे नतीजे में थींदड़ तबाही ते ब्रीफिंग ॾिनी वई आहे। वज़ीर आज़म चयो त ॿोॾि वहकरनि हर पासे तबाही मचाए छॾी आहे। सॼी सिंध पाणी पाणी आहे। 900 खां वधीक इंसानियूं अजल जो शिकार थी चुकियूं आहिनि। करोड़े माण्हू बेघर थी विया आहिनि। शहबाज शरीफ़ चयो आहे त बलोचिस्तान, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में पिणु ॿोॾि वारी सूरत हाल आहे। बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि फसल ख़तम थी विया आहिनि। घर ढही पट पइजी विया आहिनि। करोड़े माण्हू बेघर थिया आहिनि, जॾहिं त मवासिलाती निज़ाम पिणु मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे। हुन चयो त सिंध हुकूमत ग्रांट ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ इस्तेमालु कंदी। सूबनि सां गॾिजी करे ॿोॾि सटियलनि जी मदद करे रहिया आहिनि। मुतासिरनि लाइ इमदादी बाबति ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त 28 अरब रुपया BISP खे ॾिना आहिनि। अॼु खां सिंध में विरासत शुरू थी वेंदी। बलोचिस्तान में बि हालतूं ॾाढियूं ख़राबु आहिनि। वज़ीर आज़म सिंध लाइ 15 अरब रुपयनि जे इमदादी रक़म जो ऐलान कंदे चयो आहे त सिंध हुकूमत हीअ इमदाद ॿोॾि मुतासिरनि ते ख़र्च कंदी। सरहदी वारा सनअतकार वापारी अतिया ॾियनि। माज़ी में बि सरहदी वारनि पंहिंजो हिसो विधो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त खेमनि ऐं मच्छरदानियुनि जो इंतज़ाम करे रहिया आहियूं। जेके मच्छरदानियूं उहे बलोचिस्तान ऐं सिंध में विरहायूं आहिनि। जेसिताईं मुतासिरनि जी बहाली जो कमु मुकमल नथो थिए तेसिताईं सुख सां न वेहंदा। उनखां अॻु हुन रोहड़ी, खैरपुर, फैज़गंज, कोटडेजी ऐं ठरी मेरवा जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो हवाई दौरो कयो, जंहिं दौरान खेसि तबाही बाबति ब्रीफिंग पिणु ॾिनी वई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा कराची पहुची वियो आहे। ISPR चयो आहे त आर्मी चीफ सिंध ऐं बलोचिस्तान जे ॿोॾि जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। पाक फ़ौज जे आम लाॻापनि वारे शोबे ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सिंध ऐं बलोचिस्तान में इमदादी सरगर्मियुनि जो पिणु जाइज़ो वठंदो ऐं रिलीफ में हिसो वठंदड़ जवाननि सां पिणु मुलाक़ात कंदो। तर्जुमान मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो चवणु हो त बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि खे ख़ुराक ऐं रिहाइश ॾिनी पई वञे। पाक फ़ौज जा जवान ॿोॾि मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कनि पिया। ख़ैबर पख्तूनख्वा में थियल बरसातुनि बाद काबिल दरिया में पाणी जे इज़ाफ़े बाद सिंधु दरिया में बि पाणी जी सतह में वाध जो ख़दशो आहे। काबिल दरिया ऐं वहकरे ऐं फ़ौज सुलेमानी खां ईंदड़ बरसाती पाणी बाद सिंधु दरिया जी सतह में वधीक वाध जो इम्कान आहे। काबिल दरिया जा वहकरा 3 लख क्यूसिक ताईं पहुची सघंदा, जंहिं बाद सिंधु दरिया में वहकरा 6 खां 7 लख ताईं पहुची सघंदा। ॿोॾि जे अॻुवाट इतला ॾींदड़ इदारे ॿोॾि जी वार्निंग पिणु जारी करे छॾी आहे। गुडू ऐं सखर बैराज ते वॾी ॿोॾि ऐं कोटड़ी बैराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार आहे। गुडू बैराज वटि पाणी जो वहकिरो 5,50,048 क्यूसिक, सखर बैराज वटि पाणी जो वहकिरो 5,76,414 क्यूसिक ऐं कोटड़ी बैराज वटि पाणी जो वहकिरो 3,10,286 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। ज़िक्र कंदासीं फरीदाबाद भरिसां FP बंद खे लॻल घारो 1000 फुट खां मथे थी वियो आहे, जंहिं केतिरनि ई ॻोठनि जो ज़मीनी राब्तो पिणु कटिजी वियो आहे। घारे जो पाणी ॻोठ घाड़े जागीर, सिलरा, आलीवाल, दोस्त अली चांडियो ऐं ॿियनि ॻोठनि खे ॿोड़ींदो फरीदाबाद मेहड़ रोड ते पहुची वियो आहे। मेहड़ सां केतिरनि ई ॻोठनि शाह गोदरियो, छुटो, मीरवाणी, बंबा डेरा ऐं ॿियनि ॻोठनि जो ज़मीनी राब्तो पिणु कटिजी वियो आहे, जॾहिं त केतिरा ई माण्हू ॻोठनि में फाथल आहिनि। फाथल ॻोठाणनि खे सामूंडी फ़ौज जी मदद सां लांचनि ज़रिए कढियो पियो वञे। मुतासिरनि खे टेंट, खाद खुराक जे का बि सहूलियत नाहे ॾिनी वई। मुतासिरनि वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत खां वाहर करण जो मुतालबो कयो आहे। कंदासीं टनेजा में हुसड़ी शाख जे पाणी चाढ़ ऐं घारे पवण जे ख़तरे सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। ॻोठ हंज़ु ज़ौर, गुल मोहम्मद ज़ौर ऐं ॿियनि ॻोठनि जे सवें ॻोठनि हैदराबाद में पुखास ते ॾेथा स्टाफ वटि टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। ॻोठाणनि जो चवणु आहे त लाॻीतियुनि बरसातुनि सबबि घर पाणी में ॿुॾल आहिनि ऐं ॿिए तरफ़ हुसड़ी शाख जे पाणी में चाढ़ अची वियो आहे, जंहिंखां पोइ शाख खे रूणियूं पइजी रहियूं आहिनि। हुननि वधीक चयो आहे जेकॾहिं शाख खे बंदि न कयो वियो त घारो पइजी सघे थो, जंहिं सबबि सवें ॻोठ ॿुॾण जो ख़दशो आहे। हुननि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते शाख बंदि करे वधीक नुक़सान खां बचायो वञे।
ख़बर शामिल कंदासीं फुलजी स्टेशन ऐं भरपासे में बरसात बाद कचे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो पाणी तेज़ी सां शहर ॾांहुं वधणु लॻो आहे। बरसाती पाणी शहर जे ॿाहिरां बाईपास सां टकराइजी वियो आहे, जंहिं सबबि फुलजी शहर ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त बरसाती पाणी बाईपास रोड सां टकराइजी वियो आहे। हुननि चयो आहे त बरसाती पाणी खे रस्तो ॾेई नेकाल न कयो वियो त बाईपास तोड़े शहर ॿुॾण जो ख़तरो आहे। शहर जा हेठाहीं वारा इलाइक़ा मुकमल ॿुॾी विया आहिनि। शहरियुनि अपील कई आहे त ख़ुदारा हंगामी बुनियादनि ते बाईपास सां गॾु वाटर कढाए बीठल पानी के दादू कैनाल में ख़बर शामिल कंदासीं। उडेरोलाल जी 6 यूनियन काउंसिलूं मुकमल तौर ते पानी की लपेट में अची वयूं आहिनि। यूसी उडेरोलाल विलेज, यूसी शेर मोहम्मद ठोड़ा, यूसी उडेरोलाल स्टेशन, यूसी बाऊखान पठान, यूसी अर्जी हकड़ा, यूसी मोहम्मद हुसैन हिंगोरो ऐं ॿिया ॻोठ हर तरफ़ रुगो पाणी पाणी आहे। सभई ॻोठनि जो शहरनि सां राब्तो कटिजी वियो आहे, जंहिं सबबि ॻोठाणा अञा ताईं बेयारो मददगार रोडनि ते वेठल आहिनि। चूंडियल नुमाइंदनि समेत ज़िले इंतिज़ामिया गाइब आहे। रोडनि ते वेठल बरसात मुतासिरनि जा बचा बुखनि ऐं उञनि में बेहाल बणियल आहे। बरसात जो पाणी जमे थियण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी कर खंयो आहे, जंहिं करे केतिरा ई ॿार बीमार थी पिया आहिनि। ॾखण में बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ शहरियुनि पारां शहर में मुकमल शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॾखण जे बस स्टॉप वटि बरसाती पानी निकाल न थियण ख़िलाफ़ शहरियुनि पारां डीसी शिकारपुर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई आहे। शहरियुनि पारां हयल धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ अली नवाज़ सियाल, मुनीर अबड़ो ऐं ॿियनि चयो आहे त गुज़िरियल 10 ॾींहंनि खां घरनि में बरसाती पाणी बीठल आहे, जंहिं सबबि केतिरा ई घर डही पट पइजी विया आहिनि। उन्हनि वधीक चयो आहे त लगातार बरसातुनि सबबि फसल पिणु तबाह थी विया आहिनि। अहिड़ो इतला ॾींदे डीसी शिकारपुर खे ॾियण बावजूदि हिन महल ताईं को बि तदारुक न आहे थियो। एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते मसइला हल करे ॾुखियाईनि खां छुटकारो ॾियारियो वञे। नाज़रीन, ज़िक्र कंदासीं मथां इलाइक़नि मां छोड़ थियल पाणी काज़ियामंद जे ॿाराड़ी जे ॻोठनि खे ॿोड़ींदो हाणे शहर लाइ ख़तरो बणिजी वियो आहे। ॿोड़ जो पाणी काज़ियामंद बाईपास खे ओवरटॉप करे शहर तरफ़ वधणु लॻो आहे। नेशनल हाईवे हेठां क्रॉस कंदड़ मोरी मुकमल तौर पाणी जे वहिकरे सां फुल थी वई आहे। गंद किचिरे ऐं गाह हुअण सबबि पाणी आस्ते निकाल थी पियो। ॿिए पासे पाणी जी शदीद दबाव सबबि सिविल अस्पताल ऐं दोस्त मोहम्मद कॉलोनी में पाणी पहुची वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया फौरी तौर ते शहर खे बचाइण लाइ मोरी खे सफ़ाई करे या नेशनल हाईवे खे कट लॻाए पाणी खे जाइ ॾिनी वञे। काज़ियामंद शहर जे अवाम फौरन तौर पाक आर्मी खां मदद जी अपील कई आहे।